सिंधी अदब जी दुनिया में भली कार दोस्तों शामिल कयूं था नाविल इश्क जा 40 उसूल हिस्सो 24 सहराई गुलाब हिक तवाइफ़ कोन्या फेबरवरी सन 1246 ईस्वी। बेरंग ऐं तलख हो उहो ॾींहुं जॾहिं मूं कोठो छॾियो। 40 सालनि में इहो सर्द ॾींहुं हो। नंढियूं सोढ़ियूं घिटियूं ताज़ी बर्फ़ सां चमकी रहियूं हुयूं। घरनि जी छितियुनि ऐं मस्जिदुनि जे मीनारनि तां बर्फ़ जा ढेर लड़कियल ख़तरनाक पर ख़ूबसूरत लॻी रहिया हुआ। अधु ॾींहं खां पोइ थधि एतिरी वधी वई हुई जो रस्तनि ते बर्फ़ थी वियल ॿिलियूं जिन जूं मुछूं बर्फ़ जूं ॾोरियूं थी वयूं हुयूं से ॿियूं हुयूं। ड्रथल घर बर्फ़ जे तहनि हेठां ढकिजी विया हुआ। रस्ते जे ॿिलियुनि खां पोइ कोनिया जा बेघर माण्हू वधीक लोड़ींदा आहिनि। उते अधु दर्जन खनि ॼमियल जिस्म गोॾा ॿीहड़ा करे सुतल हुआ जिन जे मुख ते सदा हयात मुर्क हुई, ॼण ॿीहर हिकु बहितर ऐं फ़रहत बख़्श ज़िंदगी में ॼमण जी उमेद हुजेनि। मंझंदि जो देर सां जॾहिं हर कोई थोरी देर लाइ आरामी थियो, मां पंहिंजे कमरे खां लिकी लिकी निकिरी आयसि। मूं सवाइ कुझु सादनि कपिड़नि जे ॿियो कुझु न खयो। रेशम जा सभु वॻा ऐं ॿिया आराइश जा सामान जेकी मां ख़ासि ग्राहकनि लाइ पाईंदी हुयसि उहे पोइ ते छॾे आयसि। जेको कोठे ते कमायो हो उनखे उते ई रहणु घुरिजे। ॾाकण जी अध ते पहुची मूं मुख्य दरवाज़े ते मंगोलिया खे बीठल ॾिठो। मूं जॾहिं मंगोलिया खे उते बीठल ॾिठो, मूंखे ख़बर हुई त मूं वटि सिर्फ़ु 2 इंतिख़ाब हुआ, या त कमरे में वापसि वञा ऐं भॼण जो ख़्यालु दिलि मां कढी छॾियां, या वरी उन दरवाज़े मां निकिरी वञा ऐं अंजाम बर्दाश्त करियां। मुंहिंजी दिलि पोएं इंतिख़ाब जी चूंड कई। मंगोलिया, छा तूं हाणे बहितर महसूसु पई करें? मूं पंहिंजे आवाज़ खे मामूल मुताबिक़ ठाहिण जी कोशिशि कई। पहिरियों मंगोलिया जे मुंहं ते चमक अची वई, पर पोइ मुंहिंजे हथ में थेलो ॾिसी मुंहुं लही वियुसि। कूड़ ॻाल्हाइण जो को जवाज़ ई न हो। खेसि ख़बर हुई त मालिकाणीअ मूंखे कोठे मां त ठहियो, पर कमरे खां ॿाहिरि निकिरण खां बि मना कई आहे। छा तूं वञी रही आहीं? मंगोलिया आहिस्ते आवाज़ में ड्रिजंदे पुछो। मूं कुझु न चयो। हाणे हिन जो वारो हो इंतिख़ाब करण जो। उहो या त मूंखे उते ई रोके सभिनी खे ख़बरदार करे सघे थी, या मूंखे आराम सां छॾे सघे थी। मंगोलिया मूंखे हेबत ऐं तलख़ नज़रुनि सां घूरियो। पंहिंजे कमरे में वापसि वञ, सहराई गुलाब। मालिकाणी तुंहिंजे पोयां जेकल खे मोकिलींदी, तोखे ख़बर नाहे त हुन पंहिंजो जुमिलो पूरो न कयो। इहो कोठे जो हिकु अणलिखियल उसूल हो। असां उन्हनि बदकिस्मत छोकिरियुनि जी कहाणियुनि जो ज़िक्र न कंदा आहियूं जेकी असां खां अॻु कोठे ते कमु करे चुकियूं हूंदियूं आहिनि ऐं संदनि पछाड़ी सुठी न थींदी आहे। ॿियो, जॾहिं असां किथे कहाणी जो ज़िक्र करे बि वठूं त संदनि नालो खणण खां परहेज़ कंदा आहियूं। संदनि क़ब्रुनि में परेशान करण जो को जवाज़ न हो। अॻे ई उन्हनि मुश्किल ज़िंदगी गुज़ारी हूंदी आहे। उन करे बहितर इहो हूंदो आहे त उन्हनि खे सुकून सां क़बर में रहणु ॾिनो वञे। तोड़े जो तूं भॼण में कामयाब थी वञे बि तूं ज़िंदगी कीअं गुज़ारींदीअं? तूं बुख मरंदीअं। मंगोलिया ज़ोर भरियो। मूं मंगोलिया जी अखियुनि में ख़ौफ़ ॾिठो। उहो ख़ौफ़ न त मां नाकाम थींदसि ऐं मूंखे सज़ा मिलंदी, पर इहो ख़ौफ़ त मतां मां कामयाब थी वञा। मां इहा शइ करण वारी हुयसि जंहिंजो हुन हमेशह ख़्वाबु ॾिठो हो, पर करण जी हिमत न कई हुई। ऐं हाणे वटसि मुंहिंजी दिलेरीअ लाइ नफ़रत ऐं एतिराम ॿई हुआ। हिकु घड़ीअ लाइ मूंखे ख़ौफ़ थियो ऐं मां कमरे में वापसि बि हली वञा हा, जेकॾहिं शम्स तब्रेज़ जो आवाज़ मुंहिंजे ज़हन में न गूंजंदो रहे हा। मंगोलिया, मूंखे वञण ॾे। मां हिते वधीक हिकु ॾींहुं बि न रहंदसि, मूं चयो। बेबारस जे हथां मारिजण ऐं मौत जो मुंहुं ॾिसण खां पोइ मूं महसूसु कयो हो त मुंहिंजे अंदरि का शइ तब्दील थी वई आहे। उहो ईअं हो त मुंहिंजे अंदरि को ख़ौफ़ बाक़ी न बचियो हो। मूंखे कंहिंजी परवाह न रही हुई। पंहिंजी बाक़ी हयाती ख़ुदा खे सौंपण वारे फ़ैसिले ते मां साबित क़दम हुयसि, चाहे इहो हिकु ॾींहुं हुजे या वधीक केतिरा ई साल छो न हुजनि। शम्स तब्रेज़ चयो हो त अक़ीदे ऐं इश्क आम इंसान खे
सूरनि में बदिलाए छॾियो हो, छो त उन्हनि पंहिंजी दिलि मां ख़ौफ़ ऐं परेशानी मिटाए छॾी। मूं संदसि चयल ॻाल्हि जे मतिलब खे सम्झणु शुरू कयो हो ऐं अजीब ॻाल्हि इहा आहे त मंगोलिया पिणु उन ॻाल्हि खे सम्झी वरितो। हुन मूं ते दर्दमंद नज़र विधी ऐं होरियां होरियां पासे थी मूंखे रस्तो ॾिनाई। ईला, नॉर्थ एम्पटन, 19 जून सन 2008 ईस्वी। बेहद प्यारी ईला, एतिरो हमदर्द थियण जी महिरबानी। तूं मुंहिंजी कहाणीअ खे पसंदि कयो ऐं उन ते वीचार कयो, उन लाइ मूंखे ख़ुशी थी। मूंखे मुंहिंजे माज़ी जे बारे में कंहिं सां ॻाल्हि करण जी आदत न आहे, पर तव्हां सां इहा ॻाल्हि करे मां पाण खे हल्को थो पायां। मूं सन 1977 ईस्वी जो ऊन्हारो मोराको में सूफ़ियुनि जे हिकु गिरोह सां गॾु गुज़ारियो। मुंहिंजो कमरो अछे रंग जो नंढो ऐं सादो हो। उन में तमामु थोरियूं ज़रूरत जूं शयूं, हिकु गदो, काठ जी बेंच जंहिंजे खाननि में रोमीअ जी शाइरी जा किताब हुआ। उते न टेलीफोन हुई, न घड़ियाल ऐं न ई बिजली। मूंखे को मसइलो न हो। स्कर्ट घर में साल रहण खां पोइ मूंखे न लॻो त मां दरवेशनि जे आस्थाने ते नथो रही सघां। पहिरीं राति उस्ताद सुमेद मुंहिंजे कमरे में मूंखे ॾिसणु आयो। मां साणनि गॾु तेसीं रही सघां थो जेसीं ताईं हू मके वञण लाइ तयारु न थियनि, पर हिकु शर्त ते, को नशो न कंदुसि। मूं पंहिंजे मुंहं खे ॿरंदे भायो, उन ॿार जीअं जेको बिस्कुटनि जे दॿे में हथु विझंदे पकड़ियो वियो हुजे। उन्हनि खे कीअं ख़बर पई? छा मां जॾहिं ॿाहिरि वियो हुउसि त उन्हनि मुंहिंजे थेले खे पथियोलियो आहे? उन खां पोइ उस्ताद जेकी चयो उहो मां कॾहिं नथो विसारे सघां। तूं नशो थो करीं, इहो सुञाणण लाइ असांखे तुंहिंजा सामान ॻोल्हण जी ज़रूरत नाहे। करेज भाउ, तुंहिंजूं अखियूं हिकु नशे जूं अखियूं आहिनि। ईला, मज़े जी ॻाल्हि इहा आहे त उन ॾींहं ताईं मूं पंहिंजे लाइ उन ज़ाविये सां सोचियो ई न हुयो। मूंखे पक हुई त मां पंहिंजे वस में हुउसि ऐं नशे मुंहिंजे मसइलनि मां निकिरण में मदद कई हुई। दर्द खे बेहस करण खेसि मरहम रखण जे मुतरादिफ़ नाहे हूंदो, उस्ताद समेत चयो। जॾहिं सूर खे सुन करियो था, पोइ बि सूर उते ई हूंदो आहे। मूंखे ख़बर हुई त हू सही हो। पके इरादे सां मूं उन्हनि खे सभु दवाऊं जेकी साण खणी आयो हुउसि से ॾेई छॾियमि, एतिरे क़दुरु जो नंढियूं गोरियूं बि। पर जल्द ई इहो ज़ाहिर थी पियो त मुंहिंजो इरादो एतिरो पको न हो, जो मूंखे हर वक़्तु नंढड़ी टिकाणे में 4 महीननि जी रिहाइश जे दौरान मूं पंहिंजा वाइदा टोड़िया ऐं केतिरनि मौक़नि ते भटकी वियो हुउसि। जंहिं परहेज़गारी खे नशे ते फ़ोक़ियत ॾिनी हुजे, उन माण्हू लाइ नशो ॻोल्हणु मुश्किल नाहे हूंदो, तोड़े जो उहो ॿाहिरियों हुजे। हिकु राति मां राति जो देरि सां नशे में धुत ठिकाणे ते आयुसि ऐं सभु दरवाज़ा अंदरां बंदि हुआ। मूंखे बाग़ में सुम्हणो पियो। ॿिए ॾींहुं उस्ताद सुमेद कुझु न पुछो, न ई मूं का माफ़ी वरिती। उन शर्मनाक वाक़ियनि खां पोइ ॿिए तरफ़ मां सूफ़ियुनि सां रहणु सिखी वियुसि। शाम जो ठिकाणे ते तारी थियल सुकून जो मज़ो वठंदे उते हुअणु अजीब पर पुरसुकून लॻंदो हो। ऐं जॾहिं त हिकु छत हेठि रहणु मूं लाइ नई ॻाल्हि न हुई, पर हिते मूं हिकु अहिड़ी शइ महसूसु कई जेका कॾहिं न कई, क़ल्बी सुकून। बज़ाहिर असीं इज्तिमाही ज़िंदगी घारे रहिया हुआसीं, जिते हर कोई साॻिए वक़्त ते खाईंदो पीअंदो ऐं साॻी किर्त कंदो हो, पर अंदर खां असां में उमेद रखी वेंदी हुई ऐं हिमथायो वेंदो हो त अकेला रहूं ऐं बातिन खे पसूं। तसव्वुफ़ जे रस्ते ते तव्हां हुजूम जे विच में अकेले रहण जो फ़न ॻोल्हे वठंदा आहियो। ॿियो, तव्हांखे पंहिंजी हेकलाईअ में हुजूम ॻोल्हणो हूंदो आहे, पंहिंजे अंदर जा आवाज़। जॾहिं मां मोराको में सूफ़ियुनि जो इंतज़ारु करे रहियो हुउसि त हू मूंखे चोरी चोरी मके में टपाइनि। मूं सूफ़ियानी शाइरी ऐं तसव्वुफ़ ते तफ़सील सां पढ़ियो, पहिरीं बेज़ारियत ख़तमु करण लाइ ऐं वांदिकाई ख़तमु करण लाइ, पोइ वधंदड़ दिलचस्पीअ सां उन माण्हूअ वांगुरु जंहिंखे तेसीं ताईं इहो अंदाज़ो नाहे थींदो त हू केतिरो उञायल आहे, जेसीं ताईं हू पाणीअ जो पहिरियों ढुक नाहे भरींदो। मूं महसूसु कयो त तसव्वुफ़ सां मुंहिंजे मिलणु मूंखे वधीक ॼाण जो ज़ौक़ पैदा कयो आहे। उन ऊन्हारे में मूं जेकी बि किताब पढ़िया,
उहे रोमीअ जी शाइरी जा मजमूआ हुआ जिन मूं ते ॾाढो असरु कयो। 3 महीननि खां पोइ बिना उमीद जे ओचितो उस्ताद सुमेद मूंखे चयो त मां खेसि हिकु सैलानी दरवेश शम्स तब्रेज़ी यादि ॾियारियां थो। हुन चयो त कुझु माण्हू खेसि गुस्ताख जादूगर सम्झंदा हुआ, पर जॾहिं तूं रोमीअ खां पुछी त हू कमर ऐं शम्स ॿई हो। मां हैरान हुउसि, पर इहो तजस्सुस खां कुझु वधीक हो। जीअं उस्ताद सुमेद खां शम्स जे बारे में वधीक ॿुधणु लॻुसि, मूं पंहिंजे मादे में ॾकणी महसूसु कई, ॼण कुझु नज़र अचणु का ॾेखारी आई हुजे। हाणे तूं सोचींदी उन्हीअ त मां चरियो आहियां, पर ख़ुदा जो कसम उन वक़्तु मूं पसे मंज़र में रेशम जी फुड़फड़ाहट ॿुधी। पहिरीं सफ़ा परे पोइ वेझो ईंदे ऐं मूं कंहिंजो पाछो ॾिठो जेको उते कोन हो। शायदि उहो पननि मां गुज़रंदड़ बादे सबा जो झूठो हुजे, या शायदि फ़रिश्तनि जा पर। जेको बि हो, ओचितो मूं ॼातो त जल्द खां जल्द पंहिंजो पाण सां मिलण खां अलावा मूंखे ॿियो केॾांहुं बि वञण जी ज़रूरत नाहे। जिते हुअणु घुरिजे आहे मां अॻे ई उते हुउसि। बसि हिकु हंधि बीहण ऐं अंदरि झाती पाइण जी ज़रूरत हुई। पंहिंजी ज़िंदगीअ जे उन नए हिसे खे मां सूफ़ी लफ़्ज़ जे अखर फ़े सां पंहिंजी मुलाक़ात चवंदो आहियां। प्यार मंझां अज़ीज़। शम्स कोन्या फेबरवरी सन 1246 ईस्वी। बेदस्तूर तकड़ी गुज़रंदड़ सुबुह उन ॾींहं जी अहम हुअण जी पेशनगोई करे रही हुई ऐं आसमान झीणो सुरमाई लॻी रहियो हो। मंझंदि जो देर सां मूं रोमीअ खे पंहिंजे कमरे में दरीअ जे भरिसां वेठल ॾिठो। पेशानीअ ते कुझु सोचण जे करे लकीरूं हुअसि। संदसि आङुरियूं अछे मोतियुनि वारी तस्वीर ते बेचैनीअ सां हली रहियूं हुयूं। गरनि मखमली परदनि जे अधु बंदि हुअण जे करे कमरे में हल्की ऊंधाई हुई। जिते रूमी वेठो हो उन जॻह ते सिज जी रोशनीअ जो दाइरो कुझु अजीब हो, जेको सॼे मंज़र खे ख्वाबीदा बणाए रहियो हो। मां उन ॿुॾतर में हुउसि त जेको मां रूमी खे चवण वारो आहियां, छा उन जे पोयां असुल मक़सद खे हू सम्झंदो या हू सदमे में ईंदो ऐं उदास थी वेंदो। जीअं मूं उते बि उन घड़ीअ जी सांत खे अंदरि में लाथो, पर थोरो घबरायल पिणु हुउसि। मूंखे ॾेखारीअ जी झलक आई। तेज़ साए जुबे में वेठल, हमेशह खां वधीक रहमदिल ऐं फ़याज़, पर संदसि दिलि ते मुंहिंजे रूप में हिकु दाइमी दाग़ सां। हिकु दफ़े सां ई मूं ॿ ॻाल्हियूं सम्झी वरितियूं त रूमी पंहिंजी पोढ़ाइप हिन घर में गुज़ारींदो ऐं मुंहिंजी जुदाई जो छॾियल ज़ख़्म कॾहिं न छुटंदुसि। मुंहिंजी अखियुनि में ॻोढ़ा चुभण लॻा। तूं ठीकु आहीं? कमज़ोर पियो लॻीं, रोमीअ पुछो। मूं ज़बरदस्ती मुरकियो, पर मां हाणे जेको चवण वारो हुउसि उन ॻाल्हि जो बार मुंहिंजे कुल्हनि ते वधणु लॻो। जेतिरो तेज़ मां ॻाल्हाइणु पियो चाहियां, मुंहिंजो आवाज़ उन खां थोरो कमज़ोर निकितो। बिल्कुलु न, मां ॾाढो उञायल आहियां ऐं हिन घर में अहिड़ी का शइ नाहे जेका मुंहिंजी उञ उझाए सघे। छा मां कीरा खे चवां त हूअ उन लाइ कुझु करे? रोमीअ पुछो। न, छो त मूंखे जंहिं शइ जी ज़रूरत आहे उहा रंधिणे में कोन्हे, उहा महकदे में आहे। मुंहिंजी दिलि शराब पीअण ते थी करे। रोमीअ जे मुंहं ते नासमझीअ जो पाछो गुज़री वियो, पर मूं खेसि इहो महसूसु न करायो त मूं इहो महसूसु कयो आहे ऐं पंहिंजी ॻाल्हि जारी रखियमि। रंधिणे में पाणीअ लाइ वञण जे बदिरां छा तूं मूं लाइ महकदे मां शराब वठी ईंदे? तुंहिंजो मतिलबु आहे तूं चाहीं थो त मां तोखे शराब वठी ॾियां? रोमी आख़िरी लफ़्ज़ ते ज़ोर भरींदे पुछो, ॼण उन जे भॼण जो भउ हुजेसि। जी सही, मां तुंहिंजो शुक्रगुज़ार रहंदुसि जेकॾहिं तूं असां लाइ थोरो शराब वठंदे। 2 बोतलूं काफ़ी हूंदियूं, हिकु मूं लाइ, ॿी तूं पंहिंजे लाइ। पर मूं ते हिकु अहसान कजांइ, जॾहिं तूं महकदे में वञी त शराब वठी मोटी न अचिजांइ। उते थोरी देरि बीह माण्हुनि सां ॻाल्हाइजांइ। मां हिते तुंहिंजो इंतज़ारु कंदुसि। तकड़ करण जी का ज़रूरत नाहे। रोमीअ मूंखे थोरी ख़फ़गी ऐं थोरी घबरायल नज़रुनि सां ॾिठो। मूंखे बगदाद वारो सेखड़ाट जो मुंहुं यादि अची वियो, जेको मूं सां गॾु हलणु चाहे पियो, पर पंहिंजी साख ख़राब थियण जी ॻणती हुअसि। खेसि माण्हुनि जी ॻाल्हियुनि जो फ़िक्रु हो। संदन माण्हुनि जी ॻाल्हियुनि जे फ़िक्र खेसि पोइते मोटायो हो।
हाणे मूंखे हैरत हुई त छा रोमीअ जी साख पिणु खेसि पोइते मोटाईंदी, पर मूंखे तसली थी जॾहिं रोमी उथियो ऐं कंधु धोणियाई। मां उन खां अॻु कॾहिं बि मैखाने न आहियां वियो, न ई शराब पीतो आहे। मां नथो सम्झां त शराब का सुठी शइ आहे, पर मूंखे तो ते पूरो यकीन आहे, छो त मां असांजी मुहबत ते यकीन करियां थो। उन जे पोयां ज़रूरु को सबबु हूंदो जेको तूं मूंखे करण लाइ चयो आहे। मूंखे उन जो सबबु ॼाणण जी ज़रूरत आहे। मां पाण ॿिन्ही लाइ शराब वठी ईंदुसि। उन खां पोइ हू मोकिलाए हलियो वियो। जीअं ई हू कमरे खां ॿाहिरि वियो, मां वजद जी कैफ़ियत में ज़मीन ते किरी पियुसि। रोमीअ जे छॾियल मुश्क अंबर वारी तस्वीर खे झले हिकु सचे साथी ॾियण लाइ मूं ख़ुदा जो शुक्र कयो ऐं दुआ कई त संदसि ख़ूबसूरत रूह मुक़दस इश्क जे नशे मां कॾहिं बि होश में न अचे। सुलेमान हिकु शराबी। कोन्या, फेबरवरी सन 1246 ईस्वी। बेहोशी जेका शराब पीअण जे करे मूं ते तारी हूंदी हुई, उन जे असर हेठि मूंखे केतिरा ई वहम थींदा हुआ, पर मैखाने जे दर ते रोमीअ खे ॾिसण वारो वहम मूं लाइ त सफ़ा चरियो करण जहिड़ो हो। मूं पाण खे चूंडी पाती, पर इहो वहम दूर न थियो। अड़े हीर सटोस, तो मूंखे छा पीआरे छॾियो आहे? मूं रड़ कई। उन आख़िरी बोतल में ज़रूरु घणो शराब हो। तूं अंदाज़ो बि नथो लॻाए सघीं त मां हींअर छा ॾिसी रहियो आहियां। बेवकूफ़, माठ कर। मुंहिंजे पोयां कंहिं सरगोशी कई। मूं पंहिंजे चौधारी ॾिठो त मूंखे चुप कराइण जी केरु कोशिश करे रहियो आहे, ऐं इहो ॾिसी हैरान थी वियुसि त हीर सटो समेत हर कोई वात पटे दरवाज़े ॾांहुं ॾिसी रहियो हो। सॼी जॻह पुर इसरार सांत में ॿुॾी वई। एतिरे क़दुर जो मैखाने जो साकियो जंहिंजा कन फर्श सां लॻी रहिया हुआ, उहो बि परेशान थी वियो। ईरानी गालीचनि जे वापारी हैबतनाक आवाज़ कढणु बंदि करे छॾिया, जंहिंखे हू गीत चवंदो हो। उन जे बजाए हू सिधो थी बीठो ऐं पंहिंजी खाॾी सिधी झलण जी कोशिश में हो त जीअं हू नशे ई न लॻे। मुंहिंजे मैखाने में भलीकार मौलाना, इहो हीर सुटोस हो जे सांत खे टोड़ियो। उन शर्त हेठि तव्हांखे ॾिसणु इज़त जो बाइस आहे। मां तव्हांजी कहिड़ी मदद करे सघां थो? हुन नरमीअ वचां मौदबाना तरीक़े सां पुछो। मूं हर ईअं अखियूं छिंबियूं ॼण इहो मूं ते अयां थी वियो हो त रोमी वाक़ई उते बीठो हो। महिरबानी, रोमी मुस्कुराईंदे चयो। मां कुझु शराब वठणु चाहींदुसि। वीचारो हीर सटोस इहो ॿुधी हैरान थियो जो संदसि वात पटिजी वियो। जॾहिं हू ॿीहर चुरण जे क़ाबिल थियो त हुन रोमीअ खे मेज़ ते वेहण लाइ अर्ज़ु कयो, जेका मुंहिंजे भरिसां हुई। अस्सलाम अलैकुम। रोमी जीअं ई वेठो त मूंखे खिकारियईं। मूं बि खेसि खिकारियो ऐं खिल भोग कई, पर मूंखे पक नाहे त मां लफ़्ज़ सही कढी सघियो हूंदुसि। पुरसुकून तासुरनि, महांगी पोशाक ऐं दिलकश गहरी नासी जामे सां रोमी इन जॻह ते बिल्कुलु नथी ठहियो। मां अॻियां थियुसि ऐं सरगोशीअ में चयुमि, छा इहा गुस्ताखी हूंदी जेकॾहिं मां तव्हां खां पुछां त तव्हां जहिड़ो माण्हू हिते छा पियो करे? मां हिकु सूफ़ियाणी आज़माइश मां गुज़री रहियो आहियां। रोमीअ मूंॾां ईअं ॾिसी चयो ॼण त असीं के घाटा दोस्त हुजूं। मूंखे हिते शम्स मोकिलियो आहे त जीअं मां पंहिंजी साख बर्बादु करियां। छा इहा सुठी ॻाल्हि आहे? मूं पुछियो। रोमी खिलियो। ख़ैर, इहो तो ते मुनहसिर करे थो त तूं उनखे कीअं ॾिसें थो। कॾहिं कॾहिं पंहिंजो पाण खे फ़तह करण लाइ सभिनी ॻंढापन ऐं निस्बतुनि खे ख़तमु करणु ज़रूरी हूंदो आहे। जेकॾहिं असां पंहिंजे ख़ानदान, शुहरत, तोड़े जो मक़ामी मकतब या मस्जिद सां बि तमामु घणा ॻंढियल आहियूं, एतिरी हद ताईं जो इहे ख़ुदा ऐं असांजे तालुक़ जे विच में बि अचनि त असांखे उन्हनि निस्बतुनि खे ख़तमु करण जी ज़रूरत हूंदी आहे। मूंखे पक न हुई त मां खे सही सम्झी रहियो आहियां, पर संदसि वज़ाहत घणी क़दुरु मुंहिंजे नाकारा दिमाग़ खे सम्झ ॾिनी। मूंखे हमेशह इहो शक हूंदो हो त सूफ़ी चरिया रंग बरंगी झंडनि सां हर क़िस्म जी बेक़ाइदुनि खे मुंहुं ॾियण जे क़ाबिल हूंदा आहिनि। हाणे रूमीअ जो वारो हो त हू अॻियां अची साॻी सरगोशीअ में पुछे,
जेकॾहिं मां तोखां पुछां त तुंहिंजे मुंहं ते इहो ज़ख़्म थियो त छा इहा गुस्ताखी हूंदी? इहा का दिलचस्प कहाणी न आहे। मां ॾिनल आहियां। मूं चयो, मां राति जो घर देर सां वञी रहियो हुउसि त मुआफ़िज़नि सां मुंहिंजी लड़ाई थी ऐं उन्हनि मूंखे मारियो। पर छो? रोमीअ मूंॾां फ़िक्रमंदी सां ॾिसंदे पुछो। छो त मूं शराब पीतो हो। मूं बोतलुनि ॾांहुं इशारो कंदे चयो, जेको हाणे ई हीरसटोस आणे अची रोमीअ जे अॻियां रखियूं हुयूं। रोमी पंहिंजो कंधु धोणियो। पहिरीं त सफ़ा हैरान पिए लॻो। ॼण खेसि यकीन न ईंदो हुजे त अहिड़ियूं शयूं बि थी सघनि थियूं, पर जल्दी संदसि चेहरे ते हिकु दोस्ताणी मुस्कुराहट अची वई। ईअं ई असां ॻाल्हाइणु जारी रखियो। मानी ऐं बकरी जे खीर ते असां ईमान, दोस्ती ऐं ज़िंदगीअ जे ॿियनि मौज़ूअनि ते ॻाल्हायो, जेकी मां घणो अॻु विसारे चुको हुउसि, पर हाणे पंहिंजी दिलि मां खोटे कढण ते ख़ुशि हुउसि। सिज लहण खां पोइ रोमी घर वञण लाइ उथियो। मेकदे जा सभु माण्हू ख़ासि मोकिलाइण लाइ उथी बीठा। इहो हिकु मुकमिल मंज़र हो। तव्हां इहो ॿुधाइण खां सवाइ नथा वञी सघो त शराब पीअण छो मना थियल आहे, मूं चयो। हीरसटोस मुंहं में गुंज विझंदे मुंहिंजे भर में आयो। मुंहिंजो सुवाल मतां संदसि मौज़िब गिराक खे कावड़ाए न विझे। चुप सुलेमान, तोखे अहिड़ी ॻाल्हि पुछण जी कहिड़ी ज़रूरत आहे? न, मज़ाक खां अलावा, मूं ज़ोर भरींदे रोमीअ ॾांहुं ॾिसंदे ॾिसंदे चयो। तव्हां असांखे ॾिठो, असीं ख़राब माण्हू न आहियूं, पर माण्हू हर वक़्तु असांजे बारे में ईअं चवंदा रहंदा आहिनि। तव्हां ॿुधायो, शराब पीअण में कहिड़ी ॻाल्हि ख़राब आहे? असीं पंहिंजो पाण ते ज़ब्त करियूं था ऐं कंहिंखे नुक़सानु न पहुचाईंदा आहियूं। कुंड में हिकु दरी हुअण जे बावजूदि मैकदे में हवा मुंझियल, दुहाटियल ऐं उमीद सां पखिड़ियल हुई। हर कोई जवाबु ॿुधण लाइ बेताब हो। मां ॾिसी सघियुसि थी। मुतफ़िकर, शफ़ीक, हमदर्द, परहेज़गार रोमी मूं ॾांहुं वधियो ऐं हिन हेठी ॻाल्हि कई। जेकॾहिं शराबीअ में अंदर ताईं शाइस्तगी आहे, हू इहा ॾेखारींदो जॾहिं शराब पीअंदो, पर जेकॾहिं मंझसि लिकियल कावड़ ऐं गुरूर हूंदो त हू उहा ज़ाहिर कंदो। ऐं घणो करे माण्हू ईअं कंदा आहिनि। शराब हर हिक लाइ मना थियल आहे। असीं सभई उन ते वीचार करण लॻासीं त माठ छांइजी वई। मुंहिंजा दोस्तो, शराब को बेज़रर जाम नाहे। रोमी असां सभिनी खे हिकु नई सईं हाकमाणी, पर पोइ बि तरतीबवार ऐं मज़बूत आवाज़ में चयो, छो त इहो असां में बदतर शइ ॿाहिरि आणे थो। मां उन ते यकीन रखां थो त शराब खां पासो करणु बहितर आहे। असीं जेकॾहिं ग़लति करियूं था, उन लाइ असीं अल्कोहल खे ज़िम्मेवार नथा ठहिराए सघूं। इहो असांजो हठ ऐं कावड़ हूंदी, जंहिं ते असांखे कमु करिणो हूंदो आहे। इहो वधीक ज़रूरी आहे। आख़िर में जेको बि शराब पीअणु चाहींदो आहे, उहो पीअंदो, ऐं जेको बि उन खां परे रहणु चाहींदो, उहो रहंदो आहे। ॿियनि ते पंहिंजा तौर तरीक़ा थापिण जो असांखे को हक़ नाहे। मज़हब में का ज़ोर ज़बरदस्ती नाहे। उन सां कुझु गिराकनि दिलि सां पंहिंजा कंध धोणिया। मूं पंहिंजे तरफ़ां पंहिंजो गिलास मथे कयो, जो मुंहिंजो यकीन आहे त ॾाहप वारी ॻाल्हि जी ताज़ीम करणु घुरिजे। अवी आला दिलि रखंदड़ अज़ीम माण्हू आयो, मूं चयो। जेको अॼु तव्हां कयो, उन लाइ माण्हू कुझु बि चवनि, का ॻाल्हि नाहे। मूंखे पक आहे त उहे घणो कुझु चवंदा, ऐं मां सम्झां थो त हिकु परचारी हूंदे मैखाने में अचणु ऐं बिना कंहिं राय जे असां सां ॻाल्हाइणु बहादुरीअ जो कमु आहे। रोमीअ मूं ॾांहुं मुस्कुराईंदे ॾिठो। पोइ हुन शराब जूं बोतलूं खयूं, जिन खे अञा ताईं हिन हथ बि न लाथो हो, ऐं शाम जी थधिड़ी हीर में ॿाहिरि निकिरी वियो।